नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। अवां खे ठरी मिरवा ख़बर ॾिना। ठरी मिरवा शहरवासी फज़ल मोहम्मद सूमरो, शाहिद सूमरो, मुजाहिद सूमरो ऐं ॿियनि प्रेस क्लब ठरी मिरवा पहुची दाईंदे चयो आहे त बाअसर होटल जे मालिक रज़ाक भट्टी असां सां वॾी ज़्यादती कई आहे। 7 सालनि खां मसवाड़ ते होटल हलाईंदड़ हुआसीं। लॉकडाउन में मालिक जी फरमाइश ते असां होटल खे रंग रूप करायोसीं। हाणे होटल मालिक असां खां होटल खसे ॿियनि खे ॾेई छॾी आहे ऐं असांजो रखियल लखनि रुपयनि जो सामान ज़ब्त करे छॾियो आहे ऐं होटल ते कयल 3 लाख ख़र्च बि वापसी नथो करे। बाअसर हुजण सबबि पुलिस बि असांजी फ़रियाद ॿुधण लाइ तयारु न आहे। हिननि चयो त असां ग़रीब माण्हू आहियूं। असांजो गुज़र सफ़र होटल ते हो जेको मालिक खसे करे असांखे लखनि रुपयनि जो सामान बि ज़ब्त करे छॾियो आहे। हिननि DIG सखर खां मुतालबो कंदे चयो आहे त बाअसर ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांजो लखनि रुपयनि जो सामान वापसी कराए ॾिनो वञे ऐं महीनो अॻु होटल मथां कयल लखनि रुपयनि जो ख़र्च बि वापसी कराए ॾिनो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।